अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल सुजाग न्यूज़ वन यहाँ वज़ीर उनर जाम साहब मां ख़बर शामिल कयो था। गुलज़ार गुल मंगीअ जी जाम साहब में वाइट कॉलर भंगियुनि खे घर वेठे पगारूं मिलियो वञनि। शहर में सफ़ाई कंदड़ मसीह बिरादरीअ जे माण्हुनि जूं 2 महीननि खां पगारूं बंदि। अॼु पंहिंजी ईद जे मौक़े ते ॿारनि जे कपिड़नि लाइ शहर मां चंदो करण लॻा टाउन कमेटी जाम साहब जे मुलाज़िमनि पारां संदन मज़हबी त्योहार क्रिसमस जे मौक़े ते पगारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो। तफ़सील मूजिब जाम साहब शहर में सफ़ाई कंदड़ टाउन कमेटी जाम साहब जे भंगी मुलाज़िमनि बादल मसीह, दिलावर मसीह, यूसुफ मसीह, इरफान मसीह ऐं ॿियनि पारां टाउन कमेटी इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन्हनि जो चवणु हो त टाउन इंतज़ामिया पारां असांजे मज़हबी त्योहार जे मौक़े ते पगारूं जारी न आहिनि कयूं, जंहिंजे करे असां फाका कशीअ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं ऐं पंहिंजो मज़हबी त्योहार मल्हाइण लाइ पिणु परेशान आहियूं। इन्हनि चयो त हुकूमत पारां क्रिसमस ॾींहं जे मौक़े ते अॻुवाट पगारूं जारी करण जो हुकुम जारी कयो वियो हो, जंहिं ते टाउन इंतज़ामिया अमल न आहे कयो। एहतजाज कंदड़ टाउन कमेटी मुलाज़िमनि चयो त 2 महीननि खां पगारूं न मिलण करे फाका कशीअ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। पैसा न हुजण करे पंहिंजी ईद क्रिसमस जे मौक़े ते पंहिंजे बचनि लाइ कुझु बि न वठी सघिया आहियूं। मजबूरन असां सॼे शहर मां झोली फंड कयो आहे। हिननि आला अमलदारनि खां मुतालबो कयो त असांजूं पगारूं जारी करायूं वञनि त जीअं असीं पंहिंजो मज़हबी त्योहार क्रिसमस ख़ुशीअ सां मल्हाए सघूं। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।